नाज़रीन, बदीन खां अल्ताफ़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ बदीन दरगाह शेख उमर जे रहवासियुनि जे घरनि खे बाहि लॻण बैदि एहतिजाजी मुज़ाहिरो। बदीन दरगाह शेख उमर वार्ड नंबर 1 जे रहवासियुनि पारां नेशनल प्रेस क्लब बदीन ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे बैदि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्मात अल्लाह वसाई, मुस्मात शाइला, मुस्मात ज़ीनत, मोहम्मद हनीफ़ चांडियो, अब्दुल रज़ाक चांडियो ऐं शबीर चांडियो इल्ज़ाम हयो त अदनान मोहब्बत ऐं शरीफ़ चांडियो हथरादू संदन घर खे बाहि ॾेई साड़ियो आहे। हुननि वधीक चयो त जवाबदार संदन माइटाणो प्लाट कब्ज़े करणु चाहिनि था, जेको असांजो सर्वे आहे, जंहिं सबबि अॻु में बि ॿिन्ही धुरियुनि विच में केस हलंदड़ आहे। हुननि दावा कई त अदालत तरफ़ां ॿिन्ही धुरियुनि खे हिक ॿिए ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जी छेड़छाड़ करण खां पाबंद कोन कयो वियो हो, पर उन जे बावजूद जवाबदारनि संदन घर खे बाहि ॾेई नुक़सानु पहुचायो आहे। मुतासिर धुरियुनि अख़्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ फ़ौरी तौर केस दाख़िल कयो वञे ऐं खेनि इंसाफ़ फ़राहम